ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर कंदासीं। परॾेही मामलनि वारो वज़ीर इसहाक़ नायब वज़ीर आज़म मुक़रर थी वियो आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे इसहाक़ डार जे नायब वज़ीर आज़म तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। परॾेही मामलनि वारो वज़ीर इसहाक़ डार नायब वज़ीर आज़म मुक़रर थी वियो आहे। इसहाक़ डार जे नायब वज़ीर आज़म तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे परॾेही मामलनि वारो वज़ीर इसहाक़ डार नायब वज़ीर आज़म मुक़रर थी वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। इसहाक़ डार जे नायब वज़ीर आज़म तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। परॾेही मामलनि वारो वज़ीर इसहाक़ डार नायब वज़ीर आज़म मुक़रर थी वियो आहे। इसहाक़ डार जे नायब वज़ीर आज़म तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे परॾेही मामलनि वारो वज़ीर इसहाक़ डार नायब वज़ीर आज़म मुक़रर थी वियो आहे। अवां खे आगाही ॾेई रहिया आहियूं। इसहाक़ डार जे नायब वज़ीर आज़म तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थी वियो आहे।